नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं। घोटकी में पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च जे इस्तक़बाल लाइ तैयारियूं मुकमिल कयूं वयूं। पीपल्स पार्टी ज़िला घोटकी जे सदर मीर बाबर खान लुंड, जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो ऐं डिप्टी इतलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त घोटकी जी आवाम में तमामु जोश खरोश आहे ऐं इंशाअल्लाह सुभाणे बिलावल भुट्टो चेयरमैन पहुचंदा घोटकी में। उनजो टाइम त 11 बजे आहे ऐं इंशाअल्लाह घोटकी जो आवाम उनजो वाराना इस्तक़बाल कंदो ऐं चेयरमैन साहब हिते ख़िताब कंदो। हितां खां पोइ उन्हनि जो रेंगार प्रोग्राम आहे ऐं मां सम्झां थो इस्लामाबाद पहुचण खां अॻु जेको माण्हू चेयरमैन साहब जे पहुचण खां अॻु ई जेको माण्हुनि जो जज़्बो ॾिसूं था त न्याज़ी हुकूमत जो उन खां पहिरियों ई छुटकारो थी वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।